या चाकर खान कौन आसा पे रहम करे हा पर जॾहिं का ने चाबर सावल खान के मारण जी कोशिश कई आहे चाकर खान असां ते कीअं रहम कंदो मूं ने चाकर खान मां रहम जी उम्मीद रखण ई छॾे ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो न त चाकर ऐं सावल मोड़ मारां खे मरणो ई पवंदो। ओ बाबा साईं हिननि खे मारींदो केरु? अड़े इहो शेर मुराद वारा इन्हे खे मारींदा। बाबा उहे तव्हांजे विच में ठा करण आया आहिनि, माण्हू मारण आया आहिनि। सुवाल ई पैदा नथो थिए जो असां ॿिन्ही धड़नि में को ठाह ठो थिए या त हितां असांखे लॾो खणी हलणो पवंदो कान्हे या ने चाकर ऐं सावल खे मरणो ई पवंदो। त पोइ असांजी भलाई इन में ई आहे त असां हितां लॾो खणी हलूं। तो न जेके भाणे वटि ॿ शींहं घुराया आहिनि उहे कहिड़े दर्द जी दवा आहिनि? बाबा शेर लही मुराद असांजे पारां ज़रूरु पवंदा पर माण्हू कोन मारींदई। उन्हनि खे ॾियो न वापसी जी टिकट वठी वञनि पंहिंजे ॻोठ। बाक़ी ने चाकर बाकर खे मां पाण ई मोड़ींदुसि। जेकॾहिं हू हितां वापसि विया न त हिते तोखे उब तो टंगे छॾींदा पोइ केरु छॾाइण वारो बि कोन हूंदई। शेर लारा रूंडे जाबर जे ठा करण जे लाइ आहिनि। सावल खान शायदि इन मक़सद लाइ इन रूंडे खे जाबिर जी उताक ते वठी विया आहिनि। भले रूंडे जाबर खे भले साईं ते शेरल हथ रखाए पर पक ॼाणो त इन्हनि जूं नियतूं ऐं दिलियूं कॾहिं साफ़ कोन थियूं। सुठो भले दिलियूं साफ़ न हुजनि पर इन ठा पोयां उन्हनि जो मक़सदु कहिड़ो हूंदो? हिन वक़्तु हैदर हो फ़िलहाल असांखे मारण जूं ॻाल्हियूं कंदा। सोट असां उन्हनि खे एतिरी डर छो पिया ॾियूं? इन खां पहिरियां जो अहिड़ो क़दम खणनि असांखे अॻिते वधी उन्हनि खे ख़तम ई करणो पवंदो। सोट असांजो ख़ौफ़ हिन वक़्तु हुननि जी दिलुनि में घर करे वियो आहे। हक़ीक़त त इहा आहे त हींअर उन्हनि जे रातुनि जो निंडूं आराम आहिनि। सरेआम उन्हनि जे घरनि जे साम्हूं बि उन्हनि खे निंधण को करे कुटियो आहे। अञा हिन खां वधीक बि कहिड़ी तस्वीर रखियो? मौत। सावल खान हैदर चाहे थो त इन्हनि खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। हा सोट हू ज़िंदा रहंदा त असां लाइ मसइला पैदा कंदा रहंदा। मरंदा त हैदर इहे सभु ज़रूर मरंदा पर पहिरियां इन्हनि खे ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारनि पे थोरो हेॾे होॾे भॼण ॾींहुं ॾिसी कोन थो विफलनि था पिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।